العظيم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ليس البر أن تولوا وجوهكم قبل المشرق والمغرب ولكن البر من آمن بالله واليوم الآخر والملائكة والكتاب والنبيين وآتى المال على حبه ذوي القربى واليتامى والمساكين وابن السبيل والسائلين وفي الرقاب وأقام الصلاة وآتى الزكاة والموفون بعهدهم إذا عاهدوا والصابرين في البأساء والضراء وحين البأس أولئك الذين صدقوا وأولئك هم المتقون. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी इशा जी नमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जी महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। अॼोकी हिन आयत जे शुरूआत सां गोया के ॼण त सूरतुल बक़रा जो ॿियो हिसो शुरू थी रहियो आहे। सूरतुल बक़रा खे अहकामनि जे एतबार सां ॿिनि हिसनि में विरहायो वियो आहे। हिकिड़ो हिसो हिकिड़ो अधु हिते पूरो थियो। 176 आयत ऐं रुकू पूरा 21। हिते सूरतुल बक़रा जो पहिरियों अधु पूरो थियो। उन में अल्लाह तबारक व तआला खोड़ सारा मामलात बयान फरमाया जेके एतिक़ाद ऐं अक़ीदे सां ताल्लुक़ रखनि पिया, पर उहे ज़रा निराले अंदाज़ में हुया। शुरूआत में मुत्तक़िन जूं सिफ़तूं बयान कयूं वियूं, पोइ मुनाफ़िक़नि जूं सिफ़तूं बयान कयूं वियूं, पोइ आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैदाइश खे बयान कयो वियो, पोइ बनी इसराइल जे नाफ़रमाननि खे बयान कयो वियो, उन खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़ुर्बाननि खे बयानु कयो वियो। इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह जी तामीर पियो करे, कॾहिं घर पियो छॾे, कॾहिं वतन पियो छॾे, कॾहिं घरवारी ऐं बचिड़े खे बयाबान बरपत में छॾे पियो वञे, पोइ उन्हनि जे लाइ बहितरीन ज़िंदगीअ जे लाइ दुआऊं पियो घुरे। पोइ वरी उन खां काबतुल्लाह शरीफ़ जे मटिजण जो हुकुम बयानु थियो। बैतुल मुक़द्दस खे छॾे काबतुल्लाह खे मस्जिदुल हराम खे क़िबलो बनायो वियो। उन ते यहूदनि नसारनि जा एतिराज़ात बयानु थिया। उन खां पोइ हर दुख सुख में सब्र ऐं सलात सां नमाज़ सां अल्लाह ताला खां मदद वठण जो तरीक़ो बयानु कयो वियो। उन खां पोइ शुहदा जो दर्जो बयानु कयो वियो, शहीदनि सालिहनि जो। उन खां पोइ गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला शैतान जे विखुनि खां बचण जो तरीक़ेकार सेखारियो। वरी इन विच में वक़्फ़े सां हक़ ऐं सच खे जेके लिकाइनि था उन जी मज़मत बि बयानु कई वई, उन्हनि खे सबक़ सेखारण जे लाइ उम्मत मुहम्मदीअ खे तालीम ॾिनी वई। हाणे हिन ॿिए नंबर अध सां अल्लाह तबारक व तआला जेके अहकाम बयानु फरमाया आहिनि उहे ज़रा इंसान जे पंहिंजे मुस्लमाननि जे अंदरूनी मामलात खे बयानु कंदा त मुस्लमान पंहिंजे मुआशरे में कीअं ज़िंदगी गुज़ारे, उन मुस्लमान जे मथां इस्लाम जा कहिड़ा कहिड़ा हक़ हुक़ूक़ लागू थियनि था। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो बयानु फरमायो। पोइ शुरूआत कंदे अजीब अल्लाह तबारक व तआला अंदाज़ बयानु कयो। फरमाई त लैसल बिर्र अन तुवल्लू वुजूहकुम, नेकी रुगो इन ॻाल्हि में कोन्हे त तव्हां निमाज़ में रुगो पंहिंजो मुंहुं बैतुल मुक़द्दस जी तरफ़ फेरायो। तव्हांजो मुंहुं निमाज़ में बैतुल मुक़द्दस जी तरफ़ थी पियो, उन खां फिरी असां तव्हांखे मस्जिदुल हराम जे तरफ़ फेरायो। हाणे कॾहिं बैतुल मुक़द्दस जे तरफ़, हाणे फिरी मस्जिदुल हराम जे तरफ़ निमाज़ में बीहण जो तव्हांखे हुकुम मिलियो। इन मुंहुं फेराइण में रुगो नेकी कान्हे, रुगो इहा ई ॻाल्हि नेके जी कान्हे। अल्लाह ताला फरमाए थो नेके जूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, चङाईअ जा खोड़ सारा कम आहिनि जेके तव्हांजे मथां असां लागू कया आहिनि। सिर्फ़ु इन हिकिड़ीअ ॻाल्हि ते चुप न थियो, सिर्फ़ु इन हिकिड़ीअ ॻाल्हि खे जंबड़ी करे इन खे ई दीन न सम्झो, सिर्फ़ु इन ई ॻाल्हि जे पाबंदीअ में ई तव्हां पंहिंजो पाण खे मुतबे ऐं ताबेदार न सम्झो।
खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांखे एतिक़ादी तौर ते मञणियूं पवंदियूं, उन्हनि ते अमल करिणो पवंदो। इहे सभु ॻाल्हियूं चङाई ऐं नेके जूं आहिनि। साईं पोइ क़ुर्बान वञा, कुझु ॿुधायो त ख़बर पए। अलाह जी फरमायो लैसल बिर्र अन तुवल्लू वजूहकुम क़िबल अल मशरिक़ वल मग़रिब। चङाई रुॻो इन ॻाल्हि में कान्हे त तव्हां पंहिंजा मुंहुं ओभर ऐं ओलह जे तरफ़ फेरायो, मशरिक़ ऐं मग़रिब जी तरफ़ फेरायो। इन ॻाल्हि में रुॻो चङाई न आहे, बल्कि वलाकिन्नल बिर्र मन आमन बिल्लाह। लेकिन चङाई भलाई हिन ॻाल्हि में बि आहे त तव्हां अल्लाह जे ज़ात ते ईमान आणियो, वल यौमिल आख़िर, आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणियो, वल मलाइकत, मलाइकनि जे मथां ईमान आणियो, वल किताब, अल्लाह ताला जेके आसमान खां किताब नाज़िल कया, तौरात, ज़बूर, इंजील या ॿिया नंढड़ा सहीफ़ा जेके जेके तमामु तर अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम ते नाज़िल कया विया, जेके मशहूर न आहिनि, उन्हनि ते बि ईमान आणियो। वन नबीयीन, अल्लाह तबारक व ताला जा पैगम्बर सभु सचा बरकनि, उन्हनि ते बि ईमान आणियो। हाणे इहे 5-7 ॻाल्हियूं ईमान सां तालुक़ु रखनि थियूं। ईमान आणियो, थोरो थोरो वाज़ियो कजे त ख़बर पवे अल्लाह ताला जे ज़ात जे मथां ईमान आणण जो छा मतिलबु। इंसानु ईमान सां गॾु इहे ॻाल्हियूं यकीनी तौर ते दिलि जे अंदरि रखे त मूंखे पैदा बि रब कयो आहे, मारींदो बि हुओ, मुंहिंजी मौत हयाती उनजे हथ में आहे, मुंहिंजो नफ़ो नुक़सानु उनजे हथ में आहे, मुंहिंजी सिहत बीमारी उनजे हथ में आहे, मुंहिंजो औलाद, मुंहिंजो मुआशिरो सभु कुझु मुंहिंजे फ़ाइदे में ईंदो या नुक़सान में उनजे हथ में आहे, मुंहिंजी हर शइ उनजे हथ में आहे। बल्कि मूंसां गॾु सॼी काइनात जे ज़रे ज़रे जो ख़ालिक़ मालिक उहो आहे, सभु कुझु सॼी दुनिया जे तुर पुर जो हक़ीक़ी राज़ जो राणो उहो आहे। इन ॻाल्हि खे दिलि जे अंदरि रखी इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खे मिलाए करे चइबो आहे ईमान बिल्लाह, अल्लाह ते ईमान हुजे। ॿिए नंबर में अल्लाह से फरमायो वल यौमिल आख़िर, आख़िरत जे ॾींहं ते ईमान हुजे। लफ़्ज़ नंढड़ा आहिनि, आख़िरत ते ईमान आहे, छा मतिलबु। आख़िरत ते ईमान जो ख़ुलासो ई आहे त क़यामत वारो उहो आख़िरत वारो ॾींहुं हिकिड़ी ज़रूरु ईंदो। क़ुर पाक बि चवे थो, क़ुर अल्लाह जो कलाम आहे, अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरमाए थो क़यामत ईंदी। उनखां पोइ सहाबी बुज़ुर्ग वली सभु अॼु ताईं चवंदा अचनि था क़यामत ईंदी, मञोसीं त क़यामत ईंदी। इहो ईमान आहे, मञोसीं त क़यामत ईंदी। उन ॾींहुं छा थींदो, इहे ॻाल्हियूं ज़हन जे अंदरि हुजनि त मूंखां पंहिंजे पूरी ज़िंदगीअ में कयल अमलनि जो हिसाबु थींदो। चङायूं कयूं हूंदमि त बदिले में बि चङाई मिलंदी, बुरायूं कयूं हूंदमि त बदिले में सज़ा मिलंदी। पराए हक़नि हुक़ूक़नि जो हिसाबु वरितो वेंदो। अल्लाह ताला पंहिंजा हक़ पंहिंजे फज़ल महिरबानी सां वाइदे खे ताईं माफ़ कंदो। चङाइनि खे ॾिसी, सिफ़ारिशुनि खे ॾिसी, बंदे जे नेकियुनि खे ॾिसी, माण्हुनि जे ज़बान ऐं तारीफ़ खे ॾिसी माफ़ करे छॾींदो, पर हक़ ॾियणा पवंदा। इहो क़यामत जो ॾींहुं ज़रूरु ईंदो जंहिं ॾींहुं मूंखे एॾियूं सारियुनि ॻाल्हियुनि मां मरहलनि मां गुज़रो पवंदो, पुल सिरात तां टपिणो पवंदो, हक़नि हिसाबनि खे ॾियणो पवंदो, जन्नत जहन्नम जे विच ते बीह करे हिसाब किताब ॾियणो पवंदो। 50,000 साल जो ॾींहुं हूंदो, उन ॾींहं जे कश्मकश मां गुज़रणो पवंदो। अमलनि जी तौर थींदी, सॼी काइनात जा इंसान उते मौजूदु हूंदा, उते मुंहिंजे अमलनि जो हिसाबु थींदो, उते शर्मसारी थींदी जेकॾहिं मुंहिंजी तौर ख़राबु थी त। इहे सभु ॻाल्हियूं दिलि में रखी करे पोइ चई त हाओ इन ॾींहं ते ईमान ॾींहुं ईंदो। इनखे चइबो आहे आख़िरत जे ॾींहं ते ईमान। वल मलाइकत, मलाइकनि ते ईमान आणो, लफ़्ज़ नंढड़ो आहे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे मलाइकनि ते ईमान हिन तरह सां आणिबो आहे त मलाइक बि अल्लाह तबारक व तआला जी मख़लूक आहिनि, पर उहे नूर जी पैदाइश आहिनि। उन्हनि में नर मादियूं न थींदा आहिनि, उहे पुट औलाद न ॼणींदा आहिनि। माना इन शहवत वारी ॻाल्हि खां ई पाक आहिनि। हू खाईंदा पीअंदा न आहिनि जो पेशाब पाखानू ते पलीत थियनि, खाइण पीअण खां पाक, कूड़ ॻाल्हाइण खां पाक, गिलागी बद खां पाक, नर मादीअ खां पाक, हमेशह अल्लाह ताला जी इबादत में लॻल हूंदा आहिनि। हता की असांजे काफ़ी सारनि मामलात खे दुरुस्त करण में ऐं बिगाड़ण में अल्लाह ताला जे हुक्म जा मुंतज़िर हूंदा आहिनि। अल्लाह ताला जो हुकुम थींदो अथनि, असांजी रोज़ी असांजे हथ में पुॼाए असांखे आसान करे ॾेई वेंदा आहिनि। अल्लाह ताला जो हुकुम हूंदो अथनि, असांजे ॾींहं जा सभु मामला लिखंदा आहिनि। हिकिड़ा वरी राति जा मामला लिखंदा, हिकिड़ा वरी असां सुम्हंदा आहियूं त पोइ संभाल कंदा आहिनि, हिकिड़ा वरी असां सफ़री ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, हवाई जहाज़नि रेल गाॾियुनि ऐं ज़मीन खां मथे थी करे जेका ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं सफ़र में, उन में संभाल कंदा आहिनि। त पोइ इहे सभु ॻाल्हियूं अल्लाह ताला मलाइकनि ते रखियूं आहिनि। इन ॻाल्हि ते ईमान आंदुमि त मलाइक वाक़ई अल्लाह ताला जी मख़लूक आहे ऐं बरक़ आहे। वरी वल किताब, किताब अल्लाह तबारक व ताला जेके नाज़िल कया आहिनि सभु बरक़ आहिनि, सभु बरक़ आहिनि।
तौरात ज़बूर इंजील पर रखनि, पर ईमान सिर्फ़ु उन्हनि ते आणियो आहे, अमल सिर्फ़ु क़ुर पाक ते कंदुसि। तौरात बि सचो, ज़बूर बि सचो, इंजील बि सचो, क़ुर बि सचो, इहो ईमान आहे, पर अमल सिर्फ़ु क़ुर पाक ते कबो। छो ॿियनि ते अमल न कबो? छो हिन जे करे त उन्हनि किताबनि जी हिफ़ाज़त जो ज़िमो अलाह तबारक व तआला न खयो हो। पंहिंजे पंहिंजे दौर जे उम्मत जे सालियान आलिमनि जे मथां उन्हनि जे हिफ़ाज़त जो ज़िमो हो, पोइ उन्हनि खां हिफ़ाज़त न थी सघी, पैसे ते इंसान जे कुटी पिया, तब्दील करे छॾियऊं, कुझु लालच मची करे, कुझु माण्हुनि जे ताक़तवर माण्हुनि जे ज़ोर खां दॿिजी करे, कुझु ख़ौफ़ खां डिॼी करे तब्दील थी वियो उनजो किताबु। पोइ हाणे उहो तब्दील जो थी वियो त अमल जे क़ाबिल कोन रहियो। क़ुर पाक जे हिफ़ाज़त जो ज़िमो अलाह तबारक व तआला खयो, त पोइ क़ुर पाक जे ज़ेर ज़बर खे बि केरु नथो मटाए सघे, हता कि नुक़्तो बि कोई मट सट नथो करे सघे, शद मद कोई नथो मटे सघे। त क़ुर पाक जो यकीनन जॾहिं ज़ेर ज़बर नुक़्तो नथो मटिजी सघे त कोई बि अहकाम हुकुम रद्दो बदल कीअं थो थी सघे? नथो थी सघे। त क़ुर पाक अमल जे एतबार सां यकीनी बणियो। मञिबो सभिनी किताबनि खे बरक़ हुया उन ज़माने में, पर अमल सिर्फ़ु क़ुर पाक ते कबो। इहो आहे किताबनि ते ईमान आणणु। वन नबी न नबियनि समूरनि ते ईमान आणे त पंहिंजे पंहिंजे दौर में सभु नबी बरक़ ऐं सचा, पर जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी नुबूअत दुनिया में मुरविज कई वई, रवाज तौर ते बनाई वई, मशहूरु करे ॾिनी वई, त पोइ हाणे तरीक़त ऐं अमल में सिर्फ़ु शरीयत मुहम्मदीअ खे अपनाइबो, ॿियनि नबियनि जे शरीयत खे न, उन्हनि जे तरीक़ेकार खे न। छो त उहे शरीयतूं उन्हनि जे दौर में मुरविज हुयूं, क़ाबिल एतबार हुयूं। जॾहिं आख़िरी पैगम्बर अची वियो त हाणे शरीयत उन जी हलंदी। इन एतबार सां नबियनि समूरनि जे मथां ईमान आणिबो त सभु नबी बराबरि। हाणे हितां खां अलाह तबारक व तआला ईमान खां पोइ मुआमलात जूं कुझु ॻाल्हियूं बयानु फरमायूं। वातल माल अला हुब्बी, अलाह ताला जी मोहबत में माल खे ख़र्चु कंदो। हिकिड़ो जाम लफ़्ज़ आहे, अलाह जे मोहबत में माल ख़र्चु कंदो। साईं किथे? बाबा जिथे बि ज़रूरत पए, जिथे बि सख़्त खां सख़्तु ज़रूरत हुजे। साईं पोइ उहे केरु केरु हुजनि, ज़रूरतूं भला कहिड़ियूं कहिड़ियूं थी सघनि थियूं, पाण चिठो कंदे अलाह ताला फरमायो ज़विल क़ुर्बा, जेके माइट हुजनि वेझा रिश्तेदार, उन्हनि ते ख़र्चु करे। वल यतामा, यतीमनि ते ख़र्चु करे। वल मसाकिन, मिसकीननि ते ख़र्चु करे। हाणे थोरो वाज़े कंदो हलां त ज़विल क़ुर्बा रिश्तेदार कहिड़ा कहिड़ा? पंहिंजो औलाद जेको आहे, अबो अम्मा ऐं पंहिंजी औलाद, पुट न्याणियूं, घरवारी, इहे असांजे मिल्कियत जा वारिस आहिनि। इहे असांजे मिल्कियत जा वारिस आहिनि, असांजे जीअरे बि असांजे मुए बि। इन्हनि जे मथां हूअं ई ख़र्चु कबो, इहे असांजे मिल्कियत जा हक़दार आहिनि। हाणे हिते जेके ज़विल क़ुर्बा में मिल्कियत ख़र्चु करण जो हुकुम आहे, इन्हनि खां सवाइ भाउ आहे, अबे जे वफ़ात खां पोइ पंहिंजो हिसो बाबे जे मिल्कियत जो जेतिरो हुनजो ठहे पियो शरई तौर ते मिलियो अथसि, पर पोइ बि ग़रीब आहे। हिकिड़ा तरक़ी करे अॻिते निकिरी विया, हिकिड़ा वीचारा रहिजी विया। हिकिड़ा औलाद घणे हुजण जे करे मुंझी पिया, या हिकिड़ा ज़हनी तौर ते कमज़ोर हुया, होशियार न हुआ, अबोझ मुंझी पिया। हिकिड़ा ज़हीन चालाक हुया, तरक़ी कंदा निकिरी विया। हाणे इन्हनि पंहिंजे अबोझनि, सादड़नि, कमज़ोरनि, माज़ूरनि, मंडड़नि, टुंडड़नि, चरड़ियनि, पंहिंजे भाइरनि, भेनरुनि, सोटनि, मासातनि, फुफाटनि, मारोटनि, चाचनि, मामनि, सभिनी जो ख़्यालु रखे। इहे आहिनि रिश्तेदार, इन्हनि जे मथां ख़र्चु कंदो अचे। वली यतामा ऐं यतीमनि जे मथां, यतीम चइबो कंहिंखे आहे? असां चवंदा आहियूं उन माण्हूअ खे यतीम जंहिंखे पीउ न हुजे, पर सच ई आहे, जामियो लफ़्ज़ ई आहे, यतीम उनखे चइबो आहे जंहिंजो कोई सहारो न हुजे। पीउ त अथसि पर नाबीनो वीचारो, पीउ त अथसि पर टंगुनि खां माज़ूर आहे वीचारो, पीउ त अथसि पर चरियाण आहे वीचारो, ॼण त जीअरे ई कोन्हे। यतीम उनखे चइबो आहे। इहा उमूमी हिकिड़ी इस्तिलाह आहे, जंहिंजो को सहारो न हुजे। क़ुर पाक जे इस्तिलाह में यतीम उनखे चइबो आहे वाक़ई जंहिंजो पीउ न हुजे। छो त सॼो सहारो पीउ बणिजंदो आहे न पंहिंजे घर औलाद जे लाइ, त पोइ पीउ न हुजे। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त के यतीम ॿार अहिड़ा थी पवंदा आहिनि जंहिंजो पीउ ऐं माउ ॿई न हूंदा आहिनि। हाणे जंहिंजो पीउ ऐं माउ ॿई न हुजनि ऐं बेपहुचा हुजनि, उन्हनि जो त ख़ुशूसी ख़्यालु रखिजे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अना वकाफ़िलुल यतीम हाकज़ा नुबासु यौमल क़ियामह, मां ऐं उहो माण्हू जेको यतीमनि जी पर घोर लहंदो, उहो माण्हू ऐं मां क़यामत जे ॾींहुं हीअं ॿई गॾु हूंदासीं।
हाँ यतीमनि जी पर घुर लाइण वारे माण्हूअ खे अलाह जो हबीब जो क़यामत जे ॾींहुं गॾु बीहारे कमाए त मालदार माण्हू यतीमनि जो ख़्यालु रखे। वल मसाकिन मिसकीननि जो बि ख़्यालु रखे, उन्हनि ते ख़र्चु करे। मिसकीन कंहिंखे चइबो आहे? उमूमन असां सम्झंदा आहियूं त मिसकीन उनखे चइबो आहे जेको सफ़ा चीच ग़रीब हुजे, वेलो खाए वेलो वेहे। इहा असांजे सोच जी माना आहे इस्तलाही। हक़ीक़त में मिसकीन उनखे चइबो आहे जेको ख़ूब कमाए बि थो पर उनजे कमाईअ जे बावजूदि उनजी आमदनी उनजे घर जी पूरी कान्हे। मसलन हिकिड़ो मज़दूर आहे, इहो वीचारो सॼो ॾींहुं हणा कंदो आहे पर पोइ बि 800-900 रुपया जेको खणी ईंदो आहे उहे उनजे घर जे लाइ काफ़ी कोन थींदा आहिनि। घर में हिकिड़ो मरीज़ बि हुजेसि पोइ त हिनजो 1000 ई सॼो दवा में वियो। नंढा ॿार हुजनि त उहो खीर में चांहि में पूरो हूंदो। वरी घरवारी को पाण मरीज़ को दवा दारूं, बहरहाल हिन जी मज़दूरी हिन जे ख़र्च में पूरी नथी पए। भले पीउ बि हुजेसि, भले माउ बि हुजेसि, भले पाण बि हटो कटो जवान हुजे पर कमाई हिन जी पूरी कोन थी पए, अण पूरी थी थिए। इहो मिसकीन आहे। इन्हनि मिसकीननि ते बि अलाह से फरमाए थो ख़र्चु कजे। वबन सबील ऐं मुसाफ़िर, चूंकि मुसाफ़िर अगरचे उन वटि मिल्कियत बि हूंदी आहे कॾहिं कॾहिं पर उहा घर में आहे। हीउ पाण सफ़र में निकितो आहे, सफ़र में हिन जो साज़ो सामान ख़र्चु वग़ैरह खुटो आहे। हाणे काॾे वञे? अलाह ताला मुस्लमाननि खे हुकुम फरमायो इहे सफ़र में जेके निकितल आहिनि न इहे बि बेपहुचनि, उनखे कोई सुञाणे नथो, उन्हनि जो को बज़ाहिर सहारो मौजूदु कोन्हे। अॼुकल्ह त इहे अलाह ताला जा अहसान थी पिया आहिनि। ATM जे ज़रिए जिथे बि हुजे शहर में पंहिंजे पैसे खे हासिलु करे सघे थो। जेज़ कैश जे ज़रिए, मोबी कैश जे ज़रिए जिथे बि हुजे हासिलु करे सघे थो। हीअ उन ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि, हीअ अल्फाज़ जंहिं ज़माने में इहे सभु सिस्टम कोन हुआ। पर अॼुकल्ह कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे इन्हनि समूरनि जेज़ कैश अकाउंटनि ऐं ATM जे बावजूदि बि माण्हू हथे ख़ाली थी वेंदो आहे, बेपहुच थी वेंदो आहे, सुवाल जो आदी थी पवंदो आहे, मोहताज थी पवंदो आहे, सुवाल करे विझंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे अमीर माण्हू लखनि ऐं किरोड़नि सां खेॾण वारा बि कॾहिं कॾहिं 20 रुपया खीसे में हूंदा आहिनि। कॾहिं त किरोड़नि सां खेॾंदो आहे, कॾहिं त वरी 2 रुपया बि खीसे में। ईअं कोन्हे त 2 रुपया कोन्हसि त ग़रीब थी वियो। वक़्तु अहिड़ो अची वियो आहे सफ़र में जो कुझु कोन्हसि को, माचीस कोन्हसि को, ॾंद खोचण जे लाइ का तीली कोन्हसि का, वात जो ज़ाइको ख़तमु करण जे लाइ को लूणु या मिठाण का शइ कोन्हसि का, मोहताज थी पवंदो। छो त इहो सफ़र में थींदो, माण्हू कहिड़ियूं हालतूं पेश ईंदियूं। अलाह जी फरमायो त अहिड़ो मुस्लमान मोहताज थिए न इहो मुसाफ़िर न ईंदो एतिरो जो जेतिरी हुनजी ज़रूरत पूरी थिए। वसाइल न या वरी हिकिड़ा घुरंदड़ हूंदा आहिनि, सुवाल कंदा आहिनि। ज़ाहिर आहे सुवाल हरू भरू कोई न कंदो आहे, कॾहिं त मजबूर हूंदो तॾहिं सुवाल कंदो। हिकिड़ो आहे हुज़ूर शर्म माण्हू कॾहिं कॾहिं ज़रूरत जे बावजूदि बि न घुरंदो आहे, जंहिंखे असां सुफ़ेद कोट छॾी सघंदा आहियूं। ज़रूरत जे बावजूदि, कर्ज़ी हुजण जे बावजूदि, बुखे हुजण जे बावजूदि बि घुरंदो न आहियूं। उन माण्हूअ खे सुञाण वारी अखि मुस्लमान खे रखणी पवंदी। पहिरां असांजे पाड़े में अहिड़ा सफ़ेद पोश माण्हू नेक आहिनि, बावजूदि ग़रीब हुजण जे जेका घुरंदा न आहिनि। उन्हनि खे नज़र में रखिबो, उहा सुञाण वारी अखि रखबी, उनजी ज़रूरत पूरी कबी। ॿिया वरी हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके थोरी चकी ज़रूरत हुजे, जिते न बि घुरिजे त बि घुरंदा आहिनि, घुरण जा आदी बणिजी वेंदा आहिनि। जीअं अक्सर अॼुकल्ह फ़क़ीरनि जो सिस्टम आहे, उन्हनि जो घुरणु उन्हनि जे कमाईअ जो आमदनी जो ज़रियो आहे। चङनि भलनि माण्हू खां वधीक कमाए था वञनि। हू घुरणु फ़क़ीरनि वारो अलॻि आहे, हीउ मोहताज माण्हूअ जो घुरणु अलॻि आहे। सफ़ेद पोश माण्हू बावजूदि ज़रूरत जे नथो घुरे, इहो बि घुरण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। कॾहिं कॾहिं मुआशिरे खे अलाह तबारक व तआला हिकु बहितरीनु इस्लामी मुआशिरे खे अलाह ताला अकुल ऐं सम्झ ॾिनी आहे। घुरण जा खोड़ सारा तरीक़ा हूंदा आहिनि। को हिकिड़ो मिसकीन माण्हू आहे, नथो कंहिंखां घुरी सघे, पर कपिड़ा फाटल पातल अथसि, धोतल साफ़ सुथरा थियल पर अथसि फाटल। इन तरह सां पंहिंजो पाण खे पेश कई माण्हुनि जा ॾो अदा, मां साफ़ सुथरो आहियां पर हैसियत मुंहिंजी इहा। इहो हिकिड़ो ख़ामोशीअ सां बाइज़त तरीक़े सां घुरण जो तरीक़ो, पंहिंजे ज़रूरतुनि खे पूरे कराइण जो तरीक़ो। ॿियो वरी कॾहिं कॾहिं तन्हाईअ में कंहिंखे लफ़्ज़ में चई वठिजे, या कॾहिं पंहिंजे कमज़ोरनि जूं उहे शिकायतूं उन्हनि जा ॾो करे वठिजनि। इहे घुरण जा तरीक़ा आहिनि। अलाह तबारक व तआला फरमाए थो वसाइल, जंहिं बि तरह सां तव्हां सुञाणे वठो त घुरे थो। वफ़िर रिक़ाब, पुराणे ज़माने में माना हूंदा हुआ, या अॼुकल्ह घरनि में ख़िदमत करण वारियूं मासियूं थींदियूं आहिनि, या के ओताकुनि ते नौकर थींदा आहिनि। पुराणे ज़माने में ईअं माना ख़रीद कबा सिधा सवा पीड़ी लॻंदी, जीअं अॼुकल्ह ढोरनि जी लॻंदी आहे,
उते क़ीमत थींदी। पोइ महिनती ऐं जवान पोड़े कमज़ोर मर्द औरत जी पंहिंजे पंहिंजे महिनत जे हिसाब सां ऐं कद काठ जे हिसाब सां उमिरि जे हिसाब सां क़ीमत में बि फ़र्क़ु ईंदो। जीअं अॼुकल्ह ढोरनि में फ़र्क़ु आहे, पोइ ख़िदमत जे लाइ वठिबा उहे उन जी ज़र ख़रीद मिल्कियत थी पवंदा, उन्हनि खे आज़ादु करण में बि ख़र्चु कयो। हाणे मथियूं माइटनि मिटनि खे ॾियो, यतीमनि खे ॾियो, मिसकीननि खे ॾियो, मुसाफ़िरनि खे ॾियो, जेके घुरनि था उन्हनि खे ॾियो। इहे 5 बयानु कया विया वाव जे लफ़्ज़ सां, ज़बिल क़ुर्बा वल यतामा वल मसाकिन वब्न सबील वसाइल, जिते वाह वाह बयानु कयो वियो। इन्हनि खे ॾियो माना इन्हनि खे पाण खे ॾियो, इन्हनि खे पाण खे ॾेई 5 रुपया उन्हनि जो मालिक बनायो। बाबा इहो तुंहिंजी मिल्कियत आहे, जाॾे वणई कर, जंहिंमें वणई ख़र्चु कर। पर माने जो जॾहिं बयानु कयो वियो त फरमायो उहा फिर रिक़ाब, फ़ी जो लफ़्ज़ ॾिनो वियो। हीउ हिकिड़ो इल्मी नुक़्तो आहे, फ़ी जो लफ़्ज़ ॾिनो वियो। इन जो मतिलबु आहे त बाने खे पाण खे न ॾियो, इहो बानो जंहिंजो ग़ुलाम आहे, ज़र ख़रीद मिल्कियत आहे न, उन खां हिन बाने खे ख़रीद कयो, पैसा हुनखे ॾियो, हिन खे ख़रीद करे पाण जी मिल्कियत में बनायो, पोइ हुनखे आज़ादु करे छॾियो। हिन जे हथ में न ॾियो, इहो ग़रीब आहे पाण खपाए छॾींदो, वरी बि ग़ुलामी रहंदो। ग़ुलामीअ मां आज़ादु कयोसि, पोइ हिन जी ज़िंदगी ठही वेंदी। केॾो वॾो अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि राज़ बयानु फरमायो आहे। पोइ वरी फरमाई वाक़ाम सलात, निमाज़ खे क़ाइमु कयो, नेकी जा कम सभु ॿुधाई, निमाज़ खे क़ाइमु कयो, वात ज़कात, ज़कात बि अदा कयो। निमाज़ क़ाइमु करणु ऐं निमाज़ पढ़ण में फ़र्क़ु आहे। निमाज़ पढ़ बि ईअं आहे जीअं असां पढ़ंदा आहियूं, बीहंदा आहियूं त असांजो ख़्यालु अलाए काॾे उॾामी वेंदो आहे। पहिरीं रकात में छा पढ़ियोसीं काई ख़बर कान्हे, ॿीअ में छा पढ़ियोसीं काई ख़बर कान्हे, टीह ते सलाम वारा हुया, चौथीअ ते मिड़ई ख़ैरु आहे। कॾहिं कॾहिं सोचे सोचे पोइ 3 पोइ 4 बि पूरियूं कंदा आहियूं, अक्सर ख़्यालात फिरी था वञनि। इन खे चइबो आहे निमाज़ पढ़णु, इहा निमाज़ क़ाइमु करणु। निमाज़ क़ाइमु कीअं कबी आहे? वॾे ख़ुशूअ ख़ुशूअ सां सुन्नत जो एतमामु कयो वञे, निमाज़ जे अंदरि जेके वाजिबात आहिनि उनखे अदा कयो वञे, सना बि चङी तरह पढ़िजी वञे, रुकू ऐं सजदे जी तस्बीह बि सुहिणे नमूने सां पढ़िजे, रुकू मां उथिजे त बिल्कुलु सुहिणे नमूने सां बीही तसली करे पोइ सजदे में वञिजे। हर सजदे खां पोइ उथी ॿिन्ही सजदनि जे विच ते इत्मीनान सां वेहिजे, अल्लाह अकबर करे एतिरी देरि जो हमदन कसीरन तय्यबन मुबारकन फी, इहो जुमिलो पढ़ी सघिजे कम अज़ कम। पर असां उथंदा न आहियूं, मोटंदा न आहियूं, उथंदा न आहियूं, झुकंदा न आहियूं, उथंदा न आहियूं, किरंदा न आहियूं। इहा आहे निमाज़ असांजी पढ़णु। क़ाइमु करणु हिन खे चइबो आहे जेका हदीस जे मुताबिक़ हुजे, जीअं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़ी ॾेखारी आहे, जीअं चई ॿुधायो आहे, सेखारियो आहे, ईअं पढ़िजे, इन खे चइबो आहे क़ाइमु करणु। वात ज़कात, ज़कात बि अदा करे। हाणे मथे जेके माइटनि मिटनि ते ख़र्चु करे, यतीमनि ते, मिसकीननि ते, मुसाफ़िरनि ते, साइलनि ते, ॿाननि खे आज़ादु करे, उते बि माल ख़र्चु करे, वरी चई त ज़कात बि अदा करे। जंहिंमां हिकिड़ो राज़ मालूम थियो, इशारो मिलियो त ज़कात अदा करण वारो माण्हू कुझु शराइतनि जो पाबंद आहे। निसाब जेतिरी मिल्कियत थिएसि त पोइ पूरो साल उनखे पूरो थी वञे, उहा उन जॻह ते पई हुजे। मिसाल तौर ते हिकिड़े माण्हूअ वटि 25-30 लख रुपया आहिनि, या खणी हिकिड़ा खणी चऊं त 2 लख रुपया आहिनि, पर उहे 12 महीना गुज़रिया आहिनि उन ई पोज़ीशन में पिया आहिनि। कंहिंजो हक़ बि कोन्हे, कंहिंखे ॾियणा बि न आहिनि, कंहिंजा उधारा बि न आहिनि, कंहिंजो मूं ते कर्ज़ बि कोन्हे, मुंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे, मूं वटि पिया आहिनि, पूरो साल गुज़री वियो आहे। 5 महीना गुज़रिया आहिनि त बि ज़कात वाजिबु न आहे, 6 गुज़रिया आहिनि त बि न, 10 बि न, 11 बि न, 12 महीना पूरा गुज़रिया, साॻी तारीख़ मोटी आई, उते उन हालत में पिया आहिनि। हाणे इन सॼे पैसे जी 40% कढी करे मिस्किननि खे ॾिबी, इहा थींदी आहे ज़कात। ज़कात जे लाइ शर्त आहे 12 महीना गुज़रनि, उहा रक़म निसाब जेतिरी हुजे, ऐं उन विच में साल जो अक्सर हिसो उन जॻह ते मौजूदु हुजे। पर जेकॾहिं 9 महीना 11 महीना हिन वटि पई, 12 महीने कंहिं न कंहिं शइ में ख़र्चु थी वई, ज़कात कोन्हे। 12 महीने कंहिं पैसा कंहिं कम में ख़र्चु थी आहे त ज़कात फ़र्ज़ु कोन्हे का। ज़कात फ़र्ज़ु थियण जे लाइ 12 महीननि में उन शइ जो उन हालत में मौजूदु रहणु ज़रूरी आहे। साल जा पहिरियां 2 महीना उहा सॼी मिल्कियत ख़र्चु थी वई, वरी पोयां 10 महीना उहा मिल्कियत साॻी मोटी आई, ज़कात वाजिबु आहे। साल जे पहिरियनि महीननि में हुई, विच 8 महीना निकिरी वई उहा रक़म, वरी आख़िरी 2 महीननि में आई, साल जी आख़िरी तारीख़ मोटी आई, साॻी रक़म मोटी आई, ज़कात वाजिबु आहे। साल जो अक्सर हिसो माना हुनजी उहा क़ीमत मौजूदु हुजे, पोइ उनजी 40% ॾिबी, कंहिंखे ॾिबी, उहो वरी क़ुर पाक सूरत तौबा जे अंदरि उहे मसाइल ॿुधाया आहिनि। यतीम मिसकीन उन्हनि ई बि अचनि था, यतीम बि मिसकीन मुसाफ़िर घुरंदड़ न, ऐं ही बाना जेके आहिनि इहे न, उनखां सवाइ
हाणे हिते ज़कात जे लाइ अलॻि चयो वियो, मिसकीननि, यतीमनि, माइटनि, मिटनि, मुसाफ़िरनि, घुरंदड़नि, ॿाननि जे ख़र्च करण जो अलॻि बयानु कयो, जंहिंमां मालूम थिए थो त ज़कात फ़र्ज़ु आहे, अलाह ताला जे हुकुम सां फ़र्ज़ु आहे, अदा करणी आहे। बाक़ी ही जेके हुकूक आहिनि इहे वरी कुझु ज़कात खां अलावा आहिनि। माना ज़कात उन माण्हू जे मथां आहे जंहिंखे पूरो साल गुज़िरे रक़म पई हुजे, पूरो साल गुज़रियो आहे रक़म जो पई आहे, त माना उनजे ज़रूरत खां ज़ाइद आहे। हाणे इन जे मथां लाज़िम आहे त कुझु पंहिंजे मिटनि माइटनि, मिसकीननि, मोहताजनि, यतीमनि ते बि ख़र्चु करे, त पोइ इन ज़कात जो निसाब कुझु घटिजंदो ज़ाहिर आहे। 2 लख रुपया मसलन पिया हुआ, 2 लखनि ते चांदीअ जे निसाब सां ज़कात वाजिबु थिए पई, त पोइ हाणे मिसकीननि, यतीमनि ते जॾहिं ख़र्चु कयईं त उहे 2 लख निसाब खां हटिया, 1.5 बचा, लखु बचो, या कुझु थोरा बचा, 1,20,000 बचा, निसाब ओतिरो न रहियो, ज़कात कोन वाजिबु। मिसकीननि खे ॾियो ॾिनई, होॾां अदा कयईं, त हेॾां वरी ज़कात जो तादाद जो न रहियो, उहो साल पूरो थियो, ओतिरो अंगु न रहियो, त ज़कात पूरी करे। इहो वरी मसइलो थोरो लंबो चौड़ो बि आहे, जंहिंखे सिखणो हुजे या कुझु सुवाल करिणो हुजे त बाद में बि करे सघे थो। आयत जो तरतीब वार मरहलो पूरो कजे। अलाह ताला फरमायो वलमूफ़ून बिआहदिन, नेकी इन्हनि ॻाल्हियुनि में बि आहे त वाइदो कयूं त पाड़ियो, ज़िबान कयो त पूरी कयो, लिखत में को मुआइदो कयो त कस लॻेव त बि हुनखे पूरो कयो, पाड़ियो। या त कयो न, जे कयो था त भले छा बि थी पएव, कस लॻेव, नुक़सानु कयो, पाड़ियो। मुस्लमान हुनखे चइबो आहे ज़िबान करे त पाड़ियो। पोइ वसाबिरीन फिल बासा, ऐं इहे सभु कम थींदा कहिड़े माण्हूअ खां, अलाह ताला नुक़्ता बयानु फरमाया आहिनि। वसाबिरीन फिल बासा, जेको ॾुखियाईनि वारे ज़िंदगीअ में, परेशानीअ वारे मरहलनि में साबिरीन हुजे, सब्र कंदड़ हुजे। ईअं न त थोरो ॾुख पहुचेसि त डाऊं धाड़ घोड़ा करे, वज़्दर्रा, मुश्किलातूं अचनिसि, तकलीफ़ूं अचनिसि, बीमारियूं मुसीबतूं अचनिसि, उन महिल बि वहीन अलबस बिलफ़र्ज़, जेकॾहिं मुस्लमाननि जे मथां जंग जो उलमाए किराम गॾिजी करे हुकुम ॾेई था वञनि त मुस्लमाननि जे मथां हिन महिल जंग फ़र्ज़ु आहे। फ़लस्तीन जा माण्हू पंहिंजे ख़िते खे ईमान जे बुनियाद ते नुक़सानु पिया खाइनि, ख़ितो उन्हनि जे हथनि मां निकिरे पियो, सरज़मीनूं ज़ाती, सिर्फ़ु नुक़सानु इहो त न मुस्लमान मरनि था, उतां जे माण्हुनि जे लाइ जिहाद फ़र्ज़ु आहे, मुस्लमान उम्मत जे मथां जिहाद फ़र्ज़ु आहे। अहिड़ी फ़तवा जेकॾहिं बिल इत्तिफ़ाक़ दुनिया जा उलमा ॾेई था वञनि त हाणे हिन ॾुख सुख में पंहिंजो सभु कुझु छॾे करे उते मुस्लमाननि सां गॾिजी करे जिहाद में शरीक थियणु फ़र्ज़ु। पोइ उन वक़्तु मुस्लमान ईअं न चए न भाउ केरु थो पंहिंजो पाण खे हर भरू मौत जे मुंहं में ॾिए, न भाउ ईअं कोन कबो। या पाकिस्तान हिंदुस्तान जी जंग जी थिए, हीअ त असांजी ख़िते जी आहे, पर जेकॾहिं ईमान जे ज़ोर ते थी वञे त असांखे उलमा किराम जेकॾहिं फ़र्ज़ु था करे ॾियनि त असांजे बचे ते जिहाद फ़र्ज़ु आहे, नंढे वॾे पोड़े पके मर्द औरत ते जिहाद फ़र्ज़ु आहे। पोइ हर को पंहिंजे वस जेतिरो हिसो ॻंढींदो। औरतूं बीमारनि जी दवा दारूं कंदियूं, नौजवान पाणी टिकी मानी खणी ॾींदा, दवा दारूं पुॼाईंदा, त मर्द जवान वरी बीही करे लड़ंदा, हिकिड़ा उन्हनि जी तदावारी कंदा, मलम पटी कंदा, हिकिड़ा खाधो राशन पुॼाईंदा, हिकिड़ा खीमा हणंदा, हिकिड़ा वरी करे मैदान में बीही लड़ंदा, पंहिंजे नोयत जो जिहाद कबो। अलाह जी फरमाए थो इन्हनि इहे ॾुखिया मरहला हूंदा आहिनि, हिकु जंग वक़्तु, परेशानीअ वक़्तु, बीमारीअ सख़्तीअ वक़्तु, उन वक़्तु जेको सब्र करे इहो माण्हू कम जो आहे। ॾुखियाईनि में जेको कमु अचे मज़ो त कॾहिं चवंदा आहियूं न असां त यार सॾाए हर को जानी ज़बानी, कमु पए त कल्ह पए। ॾुखे वक़्त में जेको कमु अचे कमाल जो उहो आहे। पोइ अलाह सां फरमाए थो उलाइक लज़ीन सदक़ू, इहे ई माना अथव सचा, जेके इहे चङाईअ वारा सभु कम करे अचनि, ॾुखे वक़्त में, लड़ाईअ वारे वक़्त में, मुश्किल वक़्त में, परेशान हाल वक़्त में सब्र सां ज़िंदगी गुज़ारनि, इहे सचा अथव। उलाइक हुमुल मुत्तक़ून, इन्हनि खे परहेज़गार मुत्तक़ी चइबो आहे। इहे ई अलाह तबारक व तआला जी तरफ़ खां 2 सर्टिफिकेट हासिलु करे चुका, हिकु सचाईअ जो, ॿियो मुत्तक़ी हुजण जो। इहे 2 सर्टिफिकेट रब जे तरफ़ खां जंहिंखे मिलिया उन बंदे खे छा खपे, जंहिंखे क़ुर चवे सचो आहे, जंहिंखे क़ुर चवे त इहो मुत्तक़ी आहे। अलाह पाक शल इहे सभु सिफ़तूं तव्हां असां में बि पैदा फरमाए, ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना